शेखबाबाद वेझो पुलिस एहलकार इलाही बदसूमरों का मोटरसाइकिल फुड़ जी कोशिश से मज़ाहमत दौरान गोलियों लगन सबब जख्मी थी पियो। इन हवाले से वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थईं। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जेकाबाद जी पुलिस जेका आहे त उहा हाणे पाण बि जेका आहे त ग़ैर महफ़ूज़ बणिजी वई आहे। अॼु जंहिंमें जेको आहे पुलिस एहलकार आहे इलाही बेक़सूमरो उनखां जेका आहे CD मोटरसाइकिल 2023 मॉडल उनखां फुर करण जी जेका आहे त कोशिशि कई वई, जंहिंमें जेको आहे पुलिस एहलकार उन ॾोहारियुनि माण्हुनि सां मज़ामत कई त उनखे जेको आहे त गोली हणी करे जेको आहे उनखे उन्हनि ज़ख़्मी करे विधो आहे। उनजो मोटरसाइकिल जेको आहे त ॾोहारी क़िस्म जा माण्हू काहे फ़रार थियण में कामयाबु थिया आहिनि। ज़ख़्मी जेको थियल पुलिस एहलकार आहे उनखे इलाइक़े वासी जेके माण्हू आहिनि सिविल अस्पताल जेको आहे उनखे इलाज लाइ खणी आया आहिनि, जंहिंमें पुलिस एहलकार जो इलाज जेको आहे सिविल अस्पताल में हिन वक़्तु जारी आहे। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।